سورة محمد. بسم الله الرحمن الرحيم. الذين كفروا وصدوا عن سبيل الله أضل أعمالهم والذين آمنوا وعملوا الصالحات وآمنوا بما نزل على محمد وهو الحق من ربهم كفر عنهم سيئاتهم وأصلح بالهم ذلك بأن الذين كفروا اتبعوا الباطل وأن الذين آمنوا اتبعوا الحق من ربهم كذلك يضرب الله للناس أمثالهم. अल्लाह बाजारे महरबान जे नाले सां शुरू। जिन कुफर कयो ऐं अल्लाह जी वाट खां झलियो तिन जे अमलन खे अल्लाह चट कयो ऐं जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया ऐं जेकी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल कयो वियो ऐं उहो संदन पालनहार वटां सच आहे तंहिंखे मञाऊं तिन जूं मदायूं खाउन मेटियाई ऐं संदन हाल खे सुधारियाई। इहो हिन करे आहे जो काफ़िर कूड़ जे पुठियां लॻा ऐं मोमिननि पंहिंजे पालनहार जे सचे दीन जी पैरवी कई। अहिड़ीअ तरह माण्हुनि लाइ संदन अहवाल बयान कंदो आहे। فَإِذَا لَقِيتُمُ الَّذِينَ كَفَرُوا فَضَرْبَ الرِّقَابِ حَتَّى إِذَا أَثْخَنْتُمُوهُمْ فَشُدُّوا الْوَثَاقَ فَإِمَّا مَنًّا بَعْدُ وَإِمَّا فِدَاءً حَتَّى تَضَعَ الْحَرْبُ أَوْزَارَهَا ذَلِكَ وَلَوْ يَشَاءُ اللَّهُ لَانتَصَرَ مِنْهُمْ وَلَكِنْ لِيَبْلُوَ بَعْضَكُمْ بِبَعْضٍ وَالَّذِينَ قُتِلُوا فِي سَبِيلِ اللَّهِ فَلَن يُضِلَّ أَعْمَالَهُمْ سَيَهْدِيهِمْ وَيُصْلِحُ بَالَهُمْ وَيُدْخِلُهُمُ الْجَنَّةَ عَرَّفَهَا لَهُمْ. पोइ जॾहिं अमीं काफ़िरनि सां जंग करियो तॾहिं उन्हनि जूं गर्दनियूं कटियो तां जो जॾहिं मंझुनि घणो रत छाण कयो तॾहिं मज़बूतीअ सां क़ैद ॿधो। वरी क़ैद खां पोइ या त अहसान करण या चटी वठण घुर्जे तां जो जंग पंहिंजा हथियार रखे। इहो हुकुम आहे ऐं जेकॾहिं अल्लाह घुरे हा त खाउन बदिलो वठे हा पर घुरंदो आहे त अव्हां मां किन खे किन सां परखे ऐं जेकी अल्लाह जी वाट में क़तल थिया तिन जा अमल कॾहिं चट न कंदो। खेनि सिधो रस्तो ॾेखारींदो ऐं संदन हाल सुधारींदो ऐं खेनि उन बेहिश्त में दाख़िल कंदो जेको खेनि ॼाणायो अथसि। يا أيها الذين آمنوا إن تنصروا الله ينصركم ويثبت أقدامكم والذين كفروا فتعسا لهم وأضل أعمالهم ذلك بأنهم كرهوا ما أنزل الله فأحبط أعمالهم
أَفَلَمْ يَسِيرُوا فِي الْأَرْضِ فَيَنظُرُوا كَيْفَ كَانَ عَاقِبَةُ الَّذِينَ مِنْ قَبْلِهِمْ دَمَّرَ اللَّهُ عَلَيْهِمْ وَلِلْكَافِرِينَ أَمْثَالُهَا ذَلِكَ بِأَنَّ اللَّهَ مَوْلَى الَّذِينَ آمَنُوا وَأَنَّ الْكَافِرِينَ لَا مَوْلَى لَهُمْ إِنَّ اللَّهَ يُدْخِلُ الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ جَنَّاتٍ تَجْرِي مِن تَحْتِهَا الْأَنْهَارُ وَالَّذِينَ كَفَرُوا يَتَمَتَّعُونَ وَيَأْكُلُونَ كَمَا تَأْكُلُ الْأَنْعَامُ وَالنَّارُ مَثْوًى لَهُمْ ऐं ईमान वारो जेकॾहिं अवीं अल्लाह जे दीन जी मदद कंदो त अल्लाह अव्हां जी मदद कंदो ऐं अव्हां जा क़दम मुहकम कंदो ऐं जिन इनकार कयो तिन खे शाल हलाकी हुजे ऐं अल्लाह संदन अमलनि खे चट कयो या सज़ा हिन करे आहे जो जेकी अल्लाह नाज़िल कयो आहे तंहिंखे उन्हनि नापसंद कयो तंहिं करे अल्लाह संदन अमलनि खे चट कयो ज़मीन में न घुमिया आहिनि छा त निहारीन त जेकी खाउन अॻु हुआ तिन जी पछाड़ी कीअं थी अल्लाह मथुन हलाकी नाज़िल कई ऐं काफ़रनि लाइ अहिड़ियूं ई सज़ाऊं आहिनि इहो हिन करे आहे जो अल्लाह मोमिननि जो कारसाज़ आहे ऐं हिन करे त काफ़रनि जो को सॼण नाहे जिन ईमान आंदो आहे ऐं चङा कम कया आहिनि तिन खे बेशक अल्लाह अहिड़नि बाग़नि में दाख़िल कंदो जिन जे हेठां वाहियूं वहंदियूं आहिनि ऐं जिन इनकार कयो से दुनिया जो नफ़ो वठंदा आहिनि ऐं ईअं खाईंदा आहिनि जीअं ढोर खाईंदा आहिनि ऐं सिंधिन जाइ बाहि आहे وَكَأَيٍّ مِّن قَرْيَةٍ هِيَ أَشَدُّ قُوَّةً مِّن قَرْيَتِكَ الَّتِي أَخْرَجَتْكَ أَهْلَكْنَاهُمْ فَلَا نَاصِرَ لَهُمْ أَفَمَن كَانَ عَلَى بَيِّنَةٍ مِّن رَّبِّهِ كَمَن زُيِّنَ لَهُ سُوءُ عَمَلِهِ وَاتَّبَعُوا أَهْوَاءَهُمْ مَثَلُ الْجَنَّةِ الَّتِي وُعِدَ الْمُتَّقُونَ فِيهَا أَنْهَارٌ مِّن مَّاءٍ غَيْرِ آسِنٍ وَأَنْهَارٌ مِّن لَّبَنٍ لَّمْ يَتَغَيَّرْ طَعْمُهُ وَأَنْهَارٌ مِّنْ خَمْرٍ لَّذَّةٍ لِّلشَّارِبِينَ وَأَنْهَارٌ مِّنْ عَسَلٍ مُّصَفًّى وَلَهُمْ فِيهَا مِن كُلِّ الثَّمَرَاتِ وَمَغْفِرَةٌ مِّن رَّبِّهِمْ كَمَنْ هُوَ خَالِدٌ فِي النَّارِ وَسُقُوا مَاءً حَمِيمًا فَقَطَّعَ أَمْعَاءَهُمْ ऐं ऐ पैगंबर तुंहिंजे ॻोठ जंहिंजे माण्हुनि तोखे कढी छॾियो तंहिंखां वधीक सघ वारा केतिरा ई ॻोठ हुआ जो उन्हनि खे नास कयोसूं पोइ उन्हनि जो को वाहरो न हो जेको पंहिंजे पालणहार खां पधरी हुजर ते हुजे सो उन्हीअ जहिड़ो आहे छा
जंहिंखे संस बुछड़ा कम चङा करे ॾेखारिया विया ऐं पंहिंजनि सधनि जे पुठियां लॻा। जंहिं बेहिश्त जो परहेज़गारनि खे अंजाम ॾिनो वियो आहे तंहिंजी वसव हीअ आहे जो उन में अहिड़े पाणीअ जूं वाहियूं आहिनि जो घणे रहण करे न सेवारियूं आहिनि ऐं अहिड़े खीर जूं वाहियूं आहिनि जंहिंजो मज़ो न मटियो आहे ऐं पीअंदड़नि खे लज़त ॾींदड़ शराब जूं वाहियूं आहिनि ऐं सफ़ा कयल माखी जूं बि वाहियूं आहिनि ऐं उन्हनि लाइ मंजिस हर जिन्स जा मेवा आहिनि ऐं सदन पालणहार वटां बख़्शिश आहे। इहे इन्हनि जहिड़ा आहिनि छा जेको बाहि में सदाईं रहण वारो हुजे ऐं जिन खे कोसो पाणी पीआरियो वञे जो संदुनि आंडनि खे छिनी छॾे। وَمِنْهُمْ مَنْ يَسْتَمِعُ إِلَيْكَ حَتَّى إِذَا خَرَجُوا مِنْ عِنْدِكَ قَالُوا لِلَّذِينَ أُوتُوا الْعِلْمَ مَاذَا قَالَ آنِفًا أُولَئِكَ الَّذِينَ طَبَعَ اللَّهُ عَلَى قُلُوبِهِمْ وَاتَّبَعُوا أَهْوَاءَهُمْ وَالَّذِينَ اهْتَدَوْا زَادَهُمْ هُدًى وَآتَاهُمْ تَقْوَاهُمْ فَهَلْ يَنظُرُونَ إِلَّا السَّاعَةَ أَن تَأْتِيَهُم بَغْتَةً فَقَدْ جَاءَ أَشْرَاطُهَا فَأَنَّى لَهُمْ إِذَا جَاءَتْهُمْ ذِكْرَاهُمْ ऐं मंझाउनि को अहिड़ो आहे जो तो ॾांहुं कन ॾींदो आहे तांजो जंहिं महिल तो वटां निकिरंदा आहिनि त महिल जिन खे इल्मु ॾिनो वियो तिन खे चवंदा आहिनि त हाणे पैगंबर छा चयो। इहे उहे आहिनि जिन जे दिलनि ते अल्लाह मोहर हई आहे ऐं जेके पंहिंजनि सदन ते हलिया ऐं जिन सिधो रस्तो वरितो तिन खे ख़ुदा हिदायत में वधायो ऐं खेनि संदन परहेज़गारी ॾिनी। काफ़िर पाण वटि क़यामत जे ओज ते अचण खां सवाइ ॿी ॻाल्हि जा मुंतज़र नाहिनि। पोइ बेशक उन जूं निशानियूं अची चुकियूं आहिनि। पोइ जॾहिं वटि क़यामत ईंदी तॾहिं खे नसीहत वठण किथां नफ़े वारी थींदी। فَاعْلَمْ أَنَّهُ لَا إِلَهَ إِلَّا اللَّهُ وَاسْتَغْفِرْ لِذَنبِكَ وَلِلْمُؤْمِنِينَ وَالْمُؤْمِنَاتِ وَاللَّهُ يَعْلَمُ مُتَقَلَّبَكُمْ وَمَثْوَاكُمْ। पोइ ॼाण त अल्लाह खां सवाइ ॿियो को इबादत जो लाइक़ नाहे ऐं पंहिंजनि गुनाहनि जी ऐं मोमिननि ऐं मोमिनियाणियुनि लाइ बख़्शिश घुर ऐं अल्लाह अव्हां जे अच वञ जो हंधु ऐं अव्हां जे रहण जी जॻह ॼाणंदो आहे। وَيَقُولُ الَّذِينَ آمَنُوا لَوْلَا نُزِّلَتْ سُورَةٌ فَإِذَا أُنزِلَتْ سُورَةٌ مُحْكَمَةٌ وَذُكِرَ فِيهَا الْقِتَالُ رَأَيْتَ الَّذِينَ في قلوبهم مرض ينظرون إليك نظر المغشي عليه من الموت فأولى لهم طاعة وقول معروف فإذا عزم الأمر فلو صدقوا الله لكان خيرا لهم فهل عسيتم إن توليتم أن تفسدوا في الأرض وتقطعوا أرحامكم أولئك
أولئك الذين لعنهم الله فأصمهم وأعمى أبصارهم أفلا يتدبرون القرآن أم على قلوب أقفالها إن الذين ارتدوا على أدبارهم من بعد ما تبين لهم الهدى الشيطان سول لهم وأملى لهم ذلك بأنهم قالوا للذين كرهوا ما نزل الله سنطيعكم في بعض الأمر والله يعلم إسرارهم فكيف إذا توفتهم الملائكة يضربون وجوههم وأدبارهم ذلك بأنهم اتبعوا ما أسخط الله وكرهوا رضوانه فأحبط أعمالهم ऐं मोमिन चवंदा आहिनि त का सूरत छो न नाज़िल कई वई पोइ जॾहिं पधरी माना वारी सूरत नाज़िल कई वञे ऐं उन में जिहाद जो ज़िक्र कयो वञे त जिन जे दिलनि में बीमारी आहे तिन खे ॾिसंदे त तो ॾांहुं उन माण्हूअ जे निहारण वांगुरु ॾिसंदा आहिनि जंहिंखे मौत जी सकरात खां बेहोशी पहुती हुजे पोइ उन्हनि लाइ ख़राबी आहे चङी ॻाल्हि त खेनि चयो वठणु ऐं चङी ॻाल्हि चवणु आहे पोइ जॾहिं जिहाद जो कमु पको थी चुके त जेकॾहिं अल्लाह सां सचा रहनि हा उन्हनि लाइ भलो हुजे हा पोइ ए ज़ईफ़ ईमान वारो जेकॾहिं इस्लाम खां फिरियो तव्हीं हिन ॻाल्हि खे वेझा आहियो त ज़मीन में फ़साद कंदो ऐं पंहिंजूं माइटियूं छिनंदो इहे उहे आहिनि जिन खे अल्लाह लानत कई पोइ खेनि ॿोड़ो कयाई ऐं संदुनि अखियूं अंधियूं कयाई छा क़ुर में ध्यानु न कंदा आहिनि या संदुनि दिलनि ते उन्हनि जा कुफल लॻल आहिनि बेशक जेके माण्हू उन खां पोइ जो खेनि हिदायत पधरी थी पंहिंजनि पुठियुनि भर फिरिया तिन खे शैतान इहो कमु चङो करे ॾेखारियो आहे ऐं खेनि मोहलत हुजण जो वादो ॾिनो अथसि इहो हिन करे आहे त जेकी अल्लाह नाज़िल कयो आहे तंहिंखे जिन माण्हुनि नापसंद कयो तिन खे उन्हनि मुनाफ़िकनि चयो त किन कमनि में अव्हां जो चयो मञींदासूं ऐं अल्लाह संदुनि ॻुझनि ॻाल्हियुनि खे ॼाणंदो आहे पोइ तॾहिं संदुनि हाल कीअं थींदो जॾहिं मलाइक संदुनि रूह कढंदा जंहिं हाल संदुनि मुंहं ऐं संदुनि पुठियूं कुटींदा इहा सज़ा हिन करे आहे त जंहिं शइ अल्लाह खे ॾमरायो तंहिंजे पुठियां लॻा ऐं संदसि रज़ामंदीअ खे नापसंद कयाऊं तंहिं करे ख़ुदा संदुनि अमलनि खे चट कयो أم حسب الذين في قلوبهم مرض أن لن يخرج الله أضغانهم ولو نشاء لأريناكهم فلعرفتهم بسيماهم ولتعرفنهم في لحن القول والله يعلم أعمالكم ولنبلونكم حتى نعلم المجاهدين منكم والصابرين ونبلو أخباركم जिन जी दिलनि में बीमारी आहे तिन भाइयो आहे छा त अल्लाह संदुनि वेर कॾहिं पधरा न कंदो ऐं जेकॾहिं घुरूं हा त उहे तोखे ॾेखारियूं हा पोइ संदुनि चहिरनि मां खेनि सुञाणी हा ऐं ज़रूर खेनि ॻाल्हाइण जे ढंग मां मालूम कंदे ऐं अल्लाह अव्हां जा करतूत ॼाणंदो आहे ऐं ज़रूर अव्हां खे परखींदासूं त अव्हां मां मुजाहिदनि
ऐं साबरनि खे मालूम करियूं ऐं अव्हां जो अहवाल जाचियूं। إن الذين كفروا وصدوا عن سبيل الله وشاقوا الرسول من بعد ما تبين لهم الهدى لن يضروا الله شيئا وسيحبط أعمالهم يا أيها الذين آمنوا أطيعوا الله وأطيعوا الرسول ولا تبطلوا أعمالكم إن الذين كفروا وصدوا عن سبيل الله ثم ماتوا وهم كفار فلن يغفر الله لهم فلا تهنوا وتدعوا إلى السلم وأنتم الأعلون والله معكم ولن يتركم أعمالكم إنما الحياة الدنيا لعب ولهو وإن تؤمنوا وتتقوا يؤتكم أجوركم ولا يسألكم أموالكم إن يسألكموها فيحفكم تبخلوا ويخرج أضغانكم ها أنتم هؤلاء تدعون لتنفقوا في سبيل الله فمنكم من يبخل ومن يبخل فإنما يبخل عن نفسه والله الغني وأنتم الفقراء وإن تتولوا يستبدل قوما غيركم ثم لا يكونوا أمثالكم बेशक जिन कुफर कयो ऐं अल्लाह जी वाट खां झलियो ऐं खेनि हिदायत पधरी थी तंहिंखां पोइ पैगुंबर जी मुखालिफ़त कयाऊं से अल्लाह जो कुझु नुक़सान न कंदा ऐं अल्लाह संदन अमल सिघो ई चट कंदो। ए ईमान वारो अल्लाह जो चयो मञो ऐं पैगुंबर जो चयो मञो ऐं पंहिंजा अमल न विञायो। बेशक जिन कुफर कयो ऐं अल्लाह जी वाट खां झलियो वरी काफ़िर थी मुआ तिन खे अल्लाह कॾहिं न बख़्शींदो। पोइ सुस्त न थियो ऐं सुलह ॾांहुं न छॾियो ऐं अमीं ई ग़ालिब आहियो ऐं अल्लाह अव्हां सां आहे ऐं अव्हां जे अमलनि खे कॾहिं ज़ाया न कंदो। दुनिया जी हयाती त रुगो रांदि ऐं तमाशो आहे ऐं जेकॾहिं ईमान आणींदो ऐं परहेज़गारी कंदो त अव्हां जो अजुर अव्हां खे ॾींदो ऐं अव्हां खां अव्हां जो सभु माल न घुरंदो। जेकॾहिं अव्हां खां अव्हां जो माल घुरे पोइ घुरण में अव्हां खे तंग करे त उन वक़्तु ज़रूर बख़ीली कंदो ऐं उहा बख़ीली अव्हां जूं बदनियतियूं ज़ाहिर कंदी। ख़बरदार हुजो अमी उहे माण्हू आहियो जो अव्हां खे सॼो वञे थो त अल्लाह जी वाट में ख़र्चो पोइ अव्हां मां को त अहिड़ो आहे जो बख़ीली थो करे ऐं जेको बख़ीली थो करे से रुगो पाण सां बख़ीली थो करे ऐं अल्लाह बेपरवाह आहे ऐं अव्हीं मुहताज आहियो ऐं जेकॾहिं मुंहुं मोड़ींदो त अव्हां खां सवाइ ॿी कंहिं क़ौम खे मटाए आणींदो पोइ उहे अव्हां जहिड़ा न हूंदा।